बुलड़ी शाह करीम जे स्टाफ जाड़ावा ते सिविल सोसाइटी ऐं लाशारी बिरादरी जे साफ़ी आजिज़ अब्दुल क़यूम लाशारी, मोहम्मद रमज़ान लाशारी, कामरेड अशरफ लाशारी, रशीद अहमद लाशारी, ज़ुल्फ़िकार लाशारी जे अॻवाणीअ में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी अल्फ़ा पेट्रोल पंप खां रैली कढी सिजावल टंडो मोहम्मद ख़ान जे मुखिया रोड ते निटहणो समेत धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुले शहर जे करप्ट SHO ग़ुलाम नबी बजाराणी हक़ सच लिखण जे ॾोह में सरगर्म सोशल वर्कर सदाम लाशारीअ खे सरेआम बाज़ार जी होटल मां खणी 3 रातियूं थाणे जे अंदरि बेरहमाणो तशद्दुद कंदो रहियो ऐं सदाम लाशारीअ जे माइटनि खां मुबैना 10 लख रुपया रिश्वत वठण लाइ उकसाईंदो रहियो। रिश्वत न ॾियण जी सूरत में सदाम लाशारीअ खे राति जो थाणे मां खणी चंड शाख वटि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए खेसि गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। हिननि वधीक चयो त पुलिस जे आला इख़्तियारनि पारां हिन वक़्त ताईं सदाम लाशारीअ जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई नाहे कई वई। हिननि चेताव ॾींदे चयो त IG सिंध फौरी तौर मामले जो पाणमुरादो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि केफ़र किरदार ताईं पहुचाइनि। ॿी सूरत में पूरी सिंध जे अंदरि एहतिजाजनि जो सिलसिलो वसी कयो वेंदो।